बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भली कार। सोजरो न्यूज़ रिपोर्टर आसन मूजिब मकानी चूंड में कामयाब उम्मीदवारनि जा चूंड नतीजा तब्दील करण खिलाफ GDA अगवान MPA सरदार अलीगौर खान महर, सफदर अली अब्बासी, सरदार नादर अकमल लिगारी, सरदार हाजी खान महर, मीर हालार खान पिताफी, मीर चाकर खान बोजदार, सैयद लाल शाह, सैयद असगर शाह, जमान खान बोजदार ऐं ॿियनि जी अॻवानी में हज़ारे माण्हुनि जो DC ऑफिस अॻियां धरणो लगायो वियो। और मौके ते अॻवाननि चयो त मकानी चूंडनि में GDA उम्मीदवारनि सां नाजाइज़ी कई वई आहे। उन्हनि जा रिज़ल्ट तब्दील कया पिया वञनि। असांजो खटियल ज़िलो हाराइण जी कोशिश कई पई वञे। हुननि चयो त हितां जे अवाम PP वारनि खे सुञाणे चुकी आहे ऐं सरकारी मशीनरी जो इस्तेमाल करे GDA जे खटियल उम्मीदवारनि खे रिकाउंटिंग जो जवाब ॾियणु आहे। उन्हनि खे हाराए PP जे उम्मीदवारनि खे कामयाब करण में मसरूफ़ आहे। का उम्मीदवारनि सां वॾी ज़्यादती आहे। उन्हनि चयो त असां ईअं हरगिज़ करण न ॾींदासूं। उन्हनि चयो त ज़िले घोटकी में पाक फ़ौज जी निगरानी में बल्दियाती इलेक्शन ॿीहर कराई वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कंदासूं।